नुआनी बिरादरी सां गॾु नुआनी बिरादरी चैनल सां गॾु ऐं पंहिंजे आला अख़्तियारनि खे पाकिस्तान जे वस वारनि खे सभिनी खे चीफ जस्टिस साहिब खे वज़ीर आज़म साहिब खे असां शरीफ़ माण्हू आहियूं, रिस्पेक्टेबल पर्सन माण्हू आहियूं ऐं सभिनी सां असांजी सलामतो आहे। मां पाकिस्तान जे फ़ौज जे सरबराह जनरल कमर जावेद बाजवा साहिब खे इहा अपील थो कयां ऐं सभिनी बस वारनि खे अपील थो कयां मुंहिंजी ख़ुदा लाइ मदद कयो। असांखे हर पल नाजाइज़ तब्दील कयो थो वञे। असां उन्हनि मसइलनि में न ॼाणा आई एम गवर्नमेंट सर्वेंट। असां उन लाइ पीर साहिब पागाले खे बि मां अर्ज़ु थो कयां त क़िबला साईं तव्हां हिन में फ़र्ज़ु वठो, असांजी मदद कयो। असां हिन लाइ चीफ सरदार असांखे सरदार हक़ अली ख़ान नुआनी खे अर्ज़ु थो कयां असांजी हिन मदद कयो त पाण में सुलह करायो, पाण में क़ौम में ॿिए बदी करायो। असां तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजो हुकुम अखियुनि ते। असां उन लाइ मां SSP साहिब खैरपुर खे बि राबिया नुआनी जेके इल्ज़ाम तराशी कई आहे त मुख़्तलिफ़ क़िस्म सां नंबर वग़ैरह ते जेको अब्दुल करीम नुआनी असांखे टार्चर बि ॾिए थो, मिसकाल बि ॾियारे थो, धमकी बि ॾिए थो। आख़िर में इन ॻाल्हि ते आयो त मूंसां दोस्ती रखो, उन जे बारे में तव्हांजो छा चवणु? असां उन्हनि बयानात खे उन्हनि जेके ख़बरूं हलाए थी मां उन्हनि खे मुस्तरद थो कयां ऐं रद्द थो कयां। इहे जेके बेबुनियाद आहिनि, इहे पंहिंजी असांजी त भेण आहे, असांजी त न्याणी आहे, असांजी सोट आहे। असांजी अॼु बि जेको आहे मुंहिंजे पीउ खे दान ॾी उहो पीउ असां चाचा आहिनि। असां कीअं करे सघूं बाबा? असां बदिड़ी वारा आहियूं, असांखे पला थियनि पंहिंजूं न्याणियूं आहिनि। हर पल मुंहिंजी साॻे ख़राबु न कयो यार। मां असां मिसकिन माण्हू आहियूं, तंहिंजे करे मां चीफ जस्टिस साहिब वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान साहिब अञा ख़ुदा